बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही मूंखे पिस मिलियो आहे। अॼु मां इन मां ठाहींदमि चहिरो मसाले वारो पिस या पनीर। थोरो हिकु थांव में लाहे खड़ या पिस, उन में विझंदासूं अछो जीरो, चुटकी गरम मसाले जी, चुटकी ॻाढ़नि मिर्चनि जी ऐं थोरो लूणु। पोइ हिन खे मिक्स करे असां हिकु देगिड़ीअ में पाणी बॉइल थियण लाइ रखियो आहे, उन जे मथां विझी ढके बाफ़ ते पचण लाइ छॾे ॾींदासूं। हीउ जेको चहिरो पिस मां ठाहियां थी, इहो असांजी सिंध में हिंदू बिरादरीअ जूं औरतूं घर में पनीर जी सूरत में ठाहींदियूं आहिनि। पोइ हिन खे पनीर चवंदियूं आहिनि ऐं तमामु घणनि भाॼियुनि में इस्तेमालु कंदियूं आहिनि। मिसाल तौरु पनीर जा पकोड़ा बि ठाहींदियूं आहिनि, पनीर जी भाॼी बि ठाहींदियूं आहिनि। ॾिसो पिस सख़्तु थी ॼमी बॉइल थी वियो आहे, ॾिसो केॾो सॉफ्ट आहे। पोइ हिन खे असां थधो करे नंढड़ा नंढड़ा टुकड़ा कटींदासूं। सभु टुकड़ा कटे पोइ असां ॾिसो ही टुकड़ा आहिनि जेके असां पोइ कंहिं बि भाॼीअ में इस्तेमालु कंदासूं। हिन जी भाॼी तमामु लज़ीज़ ऐं बेदे जीअं ठहंदी आहे, ॼणु बेदो सॉफ्ट ऐं तमामु मज़ेदार। इलाही भाॼियुनि में ही पिस इस्तेमालु थींदो आहे।